कराची जंहिंखे कॾहिं रोशनियुनि जो शहर चयो वेंदो हो, अॼु उहो इश्तिहारी माफ़िया जो जंग बणिजी चुको आहे। इंसानी हयातुनि खां वधीक क़ीमतनि जी ब्रांड्स, मुख़्तलिफ़ कंपनीज़ ऐं मख़सूस शख़्सियतनि जे नाले सां लॻल रंगीन बोर्ड्स जी आहे। सवाल इहो न आहे त इहे बोर्ड्स कंहिं लॻाया आहिनि, सवाल इहो आहे त कहिड़ी पावरफुल माफ़िया जी पुठभराई ते केएमसी कानून खे पेरनि हेठां लथाड़े रही आहे। सभिनि खां पहिरियों तव्हांजी महिरबानी त तव्हां लीगल ओपिनियन वठो पिया पब्लिक लाइ। त तव्हांखे इहा ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट इन जेके बि साइन बोर्ड्स आहिनि, बिल बोर्ड्स आहिनि, इन ते पाबंदी हुई बिकॉज़ त हे तमामु जेको पब्लिक अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि अप्रूवल ॾेई करे या विदाउट अप्रूवल बि उन्हनि मार्क करे छॾिया ऐं उहे साइन बोर्ड्स लॻल हुया ऐं जेके बिल बोर्ड्स आहिनि लॻल आहिनि पब्लिक प्लेसिस जिथे जॾहिं तूफ़ान अचे थो, आंधी अचे थी त हू किरी था पवनि ऐं किरी पवण सां पब्लिक तमामु वॾो कास्ट थो थिए, जंहिंमें माण्हू बि जेके आहिनि वफ़ात करे था वञनि या गाॾियूं डैमेज थी वञनि हेठां बीठल आहिनि। त इन तरह जा इलाही सारा वाक़िया थियनि था, जंहिंजे करे सुप्रीम कोर्ट ओवरऑल इन सॼे नज़रिए खे मद्देनज़र रखी करे इन ते पाबंदी आयद कई। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो त पूरे ओवरऑल असांजे लाइ पाकिस्तान लाइ आहे, बट इन ते असांजा सिंध गवर्नमेंट खे अगरि असां ॾिसूं, सिंध हाई कोर्ट बि इन ते फ़ैसिला ॾिना आहिनि त जेके आहिनि बिल बोर्ड्स ते पब्लिक एरियाज़ ते ख़ासि करे जिथे रेजिडेंशियल एरिया आहिनि या कमर्शियल एरियाज़ आहिनि, अक्सर करे तव्हां ॾिसंदो त कमर्शियल एरियाज़ में एडवर्टाइज़मेंट लाइ तमामु घणी इहा पब्लिसिटी कई वेंदी आहे। त एडवर्टाइज़मेंट हणी करे माण्हुनि खे असां मुतवजा कयूं त ही नई शइ असां इंट्रोड्यूस कराई आहे या लॉन्च कयूं पिया। उन हवाले सां हुननि प्योरली पब्लिकली जेके एरियाज़ आहिनि उन्हनि में उन्हनि रिस्ट्रिक्शन लागू कई आहे त हिते का बि अहिड़ी का साइन बोर्ड न लॻंदो जेको ख़ुदा न ख़ासा पब्लिक लाइ नुक़सानदेह साबित थिए। ठीकु आहे, सेम इज़ ईअं ई KMC आहिनि, DMC आहिनि, जेके बि असां वटि डिस्ट्रिक्ट फॉल कनि था, स्पेशली अगरि असां कराची जी ॻाल्हि कयूं या CBC आहे, उन सभिनि खे हिते मना थियल आहे त अहिड़ी का बि एक्टिविटी न करनि, अहिड़ी का बि उन्हनि खे जेको आहे अप्रूवल न ॾियनि जेकी एडवर्टाइज़मेंट थिए ऐं जेकी पब्लिक लाइ नुक़सानदेह साबित थिए। ठीकु आहे, उन हवाले सां हाणे अॼुकल्ह जीअं असांखे ॿुधण में अचे पियो, अगरि अहिड़ा माण्हू अमल नथा कनि त उन लाइ FIR बि थियनि पियूं। पर मेन शइ इहा आहे त अगरि जेको आहे अहिड़ा इंसिडेंट थियनि था रुॻो या साइन बोर्ड लागू था थियनि त उन्हनि खे हटाइण लाइ असांजा जेके अमलदार आहिनि कंसर्न डिपार्टमेंट्स जा, जीअं DMCs जा आहिनि या ॿी के बि डिस्ट्रिक्ट जा आहिनि, उन्हनि खे एक्शन खणणु खपे। कानून में हर शइ जो रस्तो मौजूदु आहे। इन केस अलाह न करे अहिड़ो को वाक़ियो पेश थिए थो त उन लाइ मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स मौजूदु आहिनि, कानूनी रस्ता माण्हू अख़्तियार करे सघे थो। हाणे इन ॻाल्हि ते अगरि अचूं त उन खां पहिरियों इहो चवंदासीं त माण्हू वीचारा सफ़र करनि था, उन्हनि खे एतिरी अवेयरनेस ई न आहे त असांखे वञिणो काॾे, असांजो जेको वाक़ियो थियो आहे उनजो ज़िम्मेदार आख़िर आहे केरु। पहिरियां त माण्हुनि खे बि असांखे अवेयर करिणो पवंदो, अगरि अहिड़ो को इंसिडेंट थिए थो त कंसर्न प्लेटफॉर्म ते अचो, भई तव्हांजे लाइ रेमेडीज़ अवेलेबल आहिनि। तव्हांजो ॾोह त न आहे न, उन माण्हू जो ॾोह आहे जंहिं हुनखे इजाज़त ॾिनी, उन माण्हू जो ॾोह आहे जंहिं हुनखे इजाज़त ॾिनी त हिन जॻह ते तव्हां साइन बोर्ड हणो, छा पब्लिक जो तव्हां ख़्यालु न कंदो? अगरि अहिड़ी का शइ थिए थी त कंपनसेशन लाइ, सूट फॉर डैमेजिस पंहिंजा क्लेम करण लाइ उहो कंसर्न प्लेटफॉर्म कंसर्न कोर्ट खे नॉक कंदो, उन जो दरवाज़ो खटखटाईंदो त मूंसां हे इंसिडेंट, हू बिल्कुलु अहिड़े मामलनि में डैमेजिस पे करण जा पाबंद आहिनि। तव्हां ॻाल्हि कई त उन लाइ कहिड़े इदारनि ॾे वेंदो, हाणे असांखे ॾिसंदो त हू कहिड़े हद में अचे थो ऐं कहिड़ी जुरिस्डिक्शन जे जेको आहे डिस्ट्रिक्ट जे हाई जेको अथॉरिटीज़ आहिनि कंहिं अप्रूवल हुनखे ॾिनी आहे। अगरि उहा बि ख़बर नथी पए त उहो कहिड़ी प्रॉपर्टी में लॻल आहे, उन प्रॉपर्टी जो ऑनर केरु आहे, उन ऑनर खां शुरू कयो त तव्हां कंहिंजी इजाज़त सां हीअ साइन बोर्ड हिते हणण जी इजाज़त ॾिनी, त उन सां गॾु वेंदे वेंदे असांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त हे कंहिंजी इजाज़त सां लॻो आहे या इलीगल आहे। अगरि इलीगल लॻो आहे त डबल कंपनसेशन आहे, डबल पेनल्टीज़ आहिनि उन माण्हू जे मथां। त हीअ सॼा लॉस मौजूदु आहिनि, असांखे माण्हुनि खे बि अवेयर करिणो आहे त जीअं उहो अवेयर थी करे पंहिंजे हक़नि लाइ विढ़नि। हक़नि लाइ जेको आहे कंसर्न कोर्ट्स छाजे लाइ आहिनि, इन जे लाइ आहिनि। तव्हां पंहिंजा जेके आहिनि मामलात खणी अचो कोर्ट में, जीअं कोर्ट खे बि आगाही थिए त अहिड़े क़िस्म जा मामला थियनि था। हाई कोर्ट अहिड़ा इलाही सारा डिसीशन ॾिना आहिनि जंहिंमें तव्हांजा कैलेक्ट खणी वञो, माण्हू करणु लॻनि था, उनजा कंपनसेशन में तव्हांखे सुठो अमाउंट मिले थो। अगरि को अहिड़ो को ॾिसो न गफ़लत आहे न हिकिड़े क़िस्म जी,
अहिड़ा इलाही सारा मामला अथनि, तव्हां जेको आहे कंसर्न प्लेटफॉर्म ते अची करे उहो रेमेडी अवेल करे सघो था। तारा FSL तमामु वॾो रोड आहे हिकिड़ो, जंहिंजी आमतौर 24/7 ऑन आहे। हिते नियरली जेको आहे, जीअं तव्हां फूड अथॉरिटी जेको आहे हिते डिपार्टमेंट हुयो, हाणे त ख़ैर शिफ्ट थी वियो आहे ॿियनि किथे, हिते हिकिड़ी नई बिल्डिंग कंस्ट्रक्ट पई थिए। उन्हनि हिकिड़ो साइन बोर्ड आयो, जॾहिं बारिश थी, तूफ़ान आयो, त फौरन उन सां गॾु उहो बोर्ड किरियो अची करे। शुक्र आहे त उन में हिकु ॿ गाॾी का डैमेज थी हुई ऐं पब्लिक माना उन टाइम न आई, बिकॉज़ त जेको आहे थंडर स्टॉर्म हुयो, जेको आहे बारिश वग़ैरह जो मौसम हुयो, उन में माण्हू रुगो बचा, बाक़ी गाॾियूं डैमेज थियूं जेके हेठां बीठियूं। त ॾिसो अहिड़ा वाक़िया थियनि था। हाणे उन टाइम उनखे थोरो हाइप मिली त भई हे वाक़ियो थियो आहे। हाणे इन में पब्लिक बि मुतासिर थी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिंजी गाॾी डैमेज थी आहे उहो त वीचारो, हुनजो त को कसूर न, हुन त कसूर इहो त गाॾी बि आई हेठि ऐं मथां अची करे उहो किरियो। हिते माण्हू बि मरी सघे पियो, ॿिया मामलात बि थी सघनि पिया। जेके इन शइ खे अप्रूवल ॾियनि था, लाइसनी जेके आहिनि, जेके लाइसेंस ॾियनि था, उहे चकास नथा कनि त आया इहा जॻह सुइटेबल आहे या नाहे इन साइन बोर्ड हणण लाइ। बग़ैर चकास जे लाइसेंस ॾियनि था, सिर्फ़ु छा, कुझु पैसनि ख़ातिर। इंसानी जाननि जो तहफ़ुज़ कुझु कोन्हे, रुगो असांखे पैसा अज़ीज़ आहिनि। त ख़ुदा रा इहो मुंहिंजो तव्हां ॾे तवसुल सां इहो मैसेज आहे उन्हनि इदारनि खे त तव्हां सभिनि खां पहिरियां चकास कयो। अगरि तव्हांखे अथॉरिटी आहे लाइसेंस ॾियण जी, उन खां पोइ तव्हां उन्हनि खे लाइसेंस ॾियो, त जीअं इंसानी जानूं महफ़ूज़ थी सघनि, अहिड़ो को वॾो नुक़सानु न थी सघे। छा कराची जा रस्ता हाणे शहरनि लाइ गुज़रगाह न पर मौत जा खूह बणिजी चुका आहिनि? अचो त पहिरीं मेट्रोपोल खां तीन तलवार ताईं हिन खूनी धंधे खे वाइखो कयूं। चवण वारा चवनि था त ही कराचीअ जो उहो पोश इलाइक़ो आहे जंहिंजी ख़ूबसूरतीअ जो ज़िक्र थियणु घुरिजे, पर हिते इंतज़ामिया जो ध्यानु ऐं ज़ोर शायदि शहर जी ख़ूबसूरती खां वधीक कमीशन एवज़ इश्तिहारी बोर्ड्स लॻाइण ते आहे। शहर जी सुञाणप हटाए हिते नजी ब्रांड्स जा बोर्ड लॻाइण कंहिंजी मिली भगत आहे? इन सवाल जो जवाबु ॾियण लाइ त को तयार ई न आहे। दादा, असां वटि इहा जेका हद किन ख़िलाफ़ इंक्रोचमेंट जी कार्रवाइयूं हलनि पियूं, इहे तक़रीबन तेज़ी त 72 कलाकनि खां आई आहे, पर इहे कार्रवाइयूं असां वटि शुरू खां ई हलनि पियूं। ऐं तेज़ी इन लाइ आई आहे त ऑनरेबल चीफ सेक्रेटरी साहब ऐं कमिश्नर साहब जा अहकामात असांखे मिलिया आहिनि त हाणे जेके ओपन स्पेसिस आहिनि, जेके आम माण्हू जे लाइ जेके जायूं जिते कब्ज़ा थियल आहिनि, फुटपाथ थी विया, तव्हांजा सर्विस रोड लेन थी विया, ॿियूं जेके ओपन स्पेस उनखे ख़ाली करायो वञे, ग्रीन ज़ोन थी विया। आख़िरी 72 कलाकनि खां डिस्ट्रिक्ट साउथ जे अंदरि जेको आहे इन में कार्रवाई में तेज़ी आई आहे। इन में सदर ऐं गार्डन ऐं आरामबाग में ऐं सिविल लाइन ऐं लियारी में बि कार्रवाई थियूं आहिनि। लास्ट 24 कलाकनि में जेके असां कार्रवाई कयूं, उनमें तक़रीबन कोई 468 दुकानूं आहिनि जेके सील थिया आहिनि वायलेशन्स जे, मुख़्तलिफ़ जेके वायलेशन उनजे करे, ऐं 100 जे लॻभॻि जेके आहिनि उहे होटल आहिनि, रेस्टोरेंट्स आहिनि डिफरेंट, ऐं जूस सेंटर्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके खाधे पीते वारी शयूं जेके हलाइनि था, उहे असां 100 जे क़रीब लॻभॻि सील बि कयूं आहिनि। त इहा कार्रवाई जारी आहे, स्टिल अॼु बि इंशाअल्लाह ताला असांजी कार्रवाई जारी रहंदी। असां सदर में तक़रीबन 6 जे क़रीब मेन इलाइक़ा आहिनि, जंहिंमें मीर करमरी खान टालपुर रोड आहे, दाऊदपुरा रोड आहे, ओल्ड टांगा स्टैंड आहे, अयूब रोड आहे, उन खां अलावा रीगल चौक आहे, तिब्बत सेंटर आहे, अकबर रोड आहे तव्हांजो सदर में। इहे आहिनि। लियारी में जेके आहिनि, शाह वलीउल्लाह रोड आहे असांजो, चाकीवाड़ा रोड ते असां कार्रवाई कयूं आहिनि। ऐं इन खां अलावा आरामबाग में असां वटि नेपियर रोड आहे ऐं बर्न्स रोड आहे, ऐं इहे जेके असांजा 4-5 मेन रोड आहिनि। गार्डन में असां निश्तर एरिया में कयो आहे, ऐं अयूबी होटल ते ज़ू रेस्टोरेंट जे त साइड ते कया आहिनि। असांजा इहे मेन एरिया इहे आहिनि जिते कार्रवाई हलनि पियूं। असां 100% मां बि न चवंदुसि त बिल्कुलु उन जी ॻाल्हि ग़लति आहे। बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे त अहिड़ा अनासिर थी सघनि था, बट इहो आहे त लार्जली असांजे इन केस में इंक्रोचमेंट में आई डोंट थिंक सो कि अहिड़ी का ॻाल्हि हूंदी, पर डेफिनेटली अगरि अहिड़ी का ॻाल्हि अगरि साबित थिए थी या कंहिं ते इल्ज़ाम आहे, कंहिं वटि सबूत आहे, कंहिं बि दुकानदार वटि, त ऑफिसर खुलियल आहे, हलिया अचनि, सबूत ॾियनि, इंशाअल्लाह ताला उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। बट नेवरदिलेस इन शइ में का बि सदाकत मूंखे नज़र नथी अचे। मुमकिन आहे कंहिं न कंहिं किथे न किथे का जुज़ शामिलु हुजे इन शइ जी, पर मोस्टली इन शइ में का हक़ीक़त न आहे त हेठियों अमलो मिली करे इन्हनि खां का लेन देन करे ऐं दुकान खोलींदो। जेको वायलेशन कंदो
उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। इलीगल पार्किंग में जेके हींअर ताईं असां वटि, मां स्पेशली सदर जी ॻाल्हि, तमामु सुवाल सदर जी पुछी आहे, सदर जे बारे में KMC जी पार्किंग त ऑलरेडी ख़तमु थी चुका आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि TMC जी जेके अप्रूव्ड पार्किंग आहिनि, उहो कोर्ट मैटर कुझु हलनि पिया, उनजे करे 18 जे क़रीब पार्किंग हुन जेके कोर्ट जे ऑनरेबल हाई कोर्ट में केस आहे, उनजे करे स्टे आहे, त उनजे करे उहे केसिस उहे पार्किंग हलनि पियूं। उनखे अलावा डिस्ट्रिक्ट साउथ वाहिद ज़िलो आहे जंहिं में असां तक़रीबन 14 FIR कराया आहिनि इलीगल पार्किंग कराईंदड़नि कॉन्ट्रेक्टरनि जे ख़िलाफ़ु, ऐं इन में असांजा 12 माण्हू अरेस्ट बि थिया आहिनि। रिसेंटली 2 ॾींहं पहिरां असां तक़रीबन 2 FIR कराया आहिनि, 4 माण्हू खया आहिनि, अरेस्ट कया आहिनि, जेके इलीगल पार्किंग में इन्वॉल्व आहिनि। कार्रवाई त असांजूं हलंदड़ आहिनि, ऐं इन में जेको बि जिथे बि असांखे आइडेंटिफिकेशन थिए थी ऐं निशानदी केरु करे थो, त डिस्ट्रिक्ट साउथ में असां पंहिंजे एज़ पर ला कार्रवाई करे FIR बि कराईंदा आहियूं ऐं माण्हू बि खणंदा आहियूं। प्राइवेट प्रॉपर्टीज़ ते सुप्रीम कोर्ट बि कंहिं मख़सूस लेवल ताईं, लिमिट ताईं साइज़ इहे सभु अलो कया आहिनि। प्राइवेट प्रॉपर्टीज़ बि, पब्लिक प्रॉपर्टीज़ अलो न आहे। ऐं साउथ में पब्लिक प्रॉपर्टीज़ असां वटि लास्ट मंथ 22 अहिड़ा बिलबोर्ड्स जी निशानदी थी आहे जेके असां TMC सां गॾिजी करे लहिराए छॾियूं आहिनि। बाक़ी जेके इलीगल अहिड़ियूं बिलबोर्ड्स या अहिड़ा पेनाफ्लेक्सिस या SMDs लॻल आहिनि डिस्ट्रिक्ट साउथ जे अंदरि, उहो बि असां आइडेंटिफाई कयूं पिया, ऐं उन्हनि ते कार्रवाई बि असांजी वक़्तनि ब वक़्तनि TMC सां गॾिजी करे, एंटी इंक्रोचमेंट फोर्स सां गॾिजी करे उहे असां बिल्कुलु कयूं पिया। इंतज़ामिया जूं अखियूं शायदि तॾहिं खुलंदियूं आहिनि जॾहिं को बोर्ड किरंदो आहे ऐं को ग़रीब पंहिंजी हयाती विञाए वेहंदो आहे। पर लॻे ईअं थो त मेयर कराची मुर्तज़ा वाहब ऐं संदसि इंतज़ामिया जी नज़र में आम शहरनि जो रत शायदि उन्हनि इश्तिहारनि जी कमाई खां सस्तो आहे। मेयर कराची जेको हर मामले ते ऑन एयर सफ़ाइयूं ॾियण में त माहिर आहे, पर अॼु ताईं उन्हनि मोतमार बोर्ड्स ते छो ख़ामोश आहे? या वरी खणी ईअं चइजे त किथे ख़ामोशी उन माली मुफ़ाद जो हिसो त न आहे जेका रक़म सरकारी ख़ज़ाने बदिरां गुमनाम खीसनि में वञे थी। ॾिसो, सॼी दुनिया जे अंदरि हिकिड़ा कमर्शियल बिलबोर्ड्स लॻंदा आहिनि। उहे इलेक्ट्रिकल बिलबोर्ड्स हूंदा आहिनि या वरी अहिड़ी जॻह ते लॻाइबा आहिनि जितां शहर जी ख़ूबसूरती ख़राबु न थिए, या वरी उहे बिलबोर्ड्स एतिरा हल्का हूंदा आहिनि, एतिरा नंढा हूंदा आहिनि त जीअं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता वॾो को तूफ़ान अचे, का बरसाति अचे, का अहिड़ी शइ थिए, उहे किरनि त को वॾो जानी नुक़सानु न थिए। पर हाणे जीअं त असां वटि कानून त आहे त वॾा बिलबोर्ड्स न हणो, सुप्रीम कोर्ट जा हुकुम आहिनि, हाई कोर्टनि जा हुकुम आहिनि, उन्हनि ते लहिराया पिया विया आहिनि, वरी ॿीहर चढ़ी था वञनि। हाणे चढ़नि इन करे था त असांजे निज़ाम में कमज़ोरी आहे। इंतिज़ामिया जेका आहे उहा करप्शन में ॿुॾल आहे, जंहिंजे करे हू चंद पैसा वठी ऐं उहे शयूं लॻाराइनि था। हाणे तव्हां सॼे शहर में वेंदो त उते तव्हांखे वॾा वॾा बिलबोर्ड्स नज़र अचनि था, ऐं उन्हनि जे करे शहर जी ख़ूबसूरती बि ख़राबु थी थिए, ऐं कंहिं वक़्तु किरी सघनि था त माण्हुनि जूं ज़िंदगियूं जेको आहे सो ज़ाया थी सघनि थियूं। अॻु में बि इहे थींदियूं रहियूं आहिनि। तंहिंजे करे हिते निज़ाम सही न हुजण जो नतीजो इहो आहे। ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे, KMC खे, DMCs खे, इहे उन्हनि जा अख़्तियार आहिनि न, त इहे उन्हनि खे कमर्शलाइज़ करणु खपे, उन्हनि जा साइज़ नंढी करणु खपे, सुहिणो करणु खपे, ऐं हर बिलबोर्ड अहिड़ो ठाहिणु खपे जेको हेरिटेज खे बि शो करे ऐं उन कंपनी जो मक़सदु बि पूरो थिए। पर हुते तव्हां ॾिसो न त वॾा वॾा ईअं कदावर जेके 10-10, 20-20 फुटनि जा, 40-50 फुटनि जा वॾा वॾा बिलबोर्ड्स लॻा पिया आहिनि, ऐं अणढंगे क़िस्म जा आहिनि। न उन्हनि में को इलेक्ट्रिकल हूंदा आहिनि त चलो ठीकु आहे, पोइ बि हिकिड़ियूं शयूं तव्हांखे वणंदड़ लॻंदियूं आहिनि, राति जो त शहर ख़ूबसूरत लॻे थो। हीअ त इमारतूं ढकियूं पियूं आहिनि। छा थो चई करे सघे, छो त हुकूमत ई कान्हे, रिट ई कान्हे, निज़ाम ई कोन्हे, हुकूमत हलंदे किथे नज़र ई कोन थी अचे। वरी जेके तव्हां असां ॿिया माण्हू निशानदेही कंदासीं त उन ते वरी ॿाहिरि रुॻो नाराज़ बि थियनि था त यार तव्हां हीअ छा था चओ। तंहिंजे करे जेकॾहिं इहो गवर्नमेंट खे हिन मां फ़ाइदो थो थिए त पोइ त सुठी ॻाल्हि आहे। उनजो फ़ाइदो रुॻो कमर्शियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे थिए, ऐं शहरनि जी ज़िंदगी 24 कलाक ख़तरे में हुजे, अदालतनि जे हुकुमनि खे बि पुठी ॾिजे, त मां सम्झां थो अहिड़ियूं सरकारूं अवाम दोस्त नथियूं चई सघजनि जेके अदालतुनि जो बि एतिराम न कनि, अवाम जी जान ऐं माल जो एतिराम बि न कनि, ऐं पंहिंजनि शहरनि जे ख़ूबसूरती खे बि बदसूरत बणाइनि। न त सॼी दुनिया में तव्हां ॾिसो न, हीअ केतिरियूं बिल्डिंगियूं आहिनि जिन खे सालनि खां रंग ई न अचो, त भई तव्हां बिल्डर खे घुराए उनखे तंबीह करियो न, त भई इन्हनि खे कलर करियो त जीअं घटि में घटि बिल्डिंग नई नज़र अचे, सुहिणी नज़र अचे। जेर हितां सियाह गुज़रे चए त यार हीउ शहर जेको आहे वाक़ई रोशनी जो शहर आहे। पर तव्हां वञो, हर रोड ते किचिरा ठहिया पिया आहिनि, हर रोड ते रोड पटिया पिया आहिनि, धूड़ मिटी ऐं
5000 प्रॉब्लम तव्हांखे लॻंदा, घरऊं निकिरण ते माण्हू जी दिलि ई नथी करे। इन में बुनियादी सबब इहो आहे त हुकूमत जा जेके इदारा आहिनि उहे सही कम न पिया कनि। देखिए जी, एडमिनिस्ट्रेटर अगर ये बात कहेंगे कि हमें इसका 1 भी रुपया नहीं मिल रहा, तो ये तो जवाब नहीं है। आपने उनसे ज़ाहिर है ये तो नहीं पूछा होगा कि आपको कितने पैसे मिल रहे हैं, आपने यही पूछा होगा कि ये आपका काम है, आपके अंडर में आता है, और अगर आप कहेंगे ये हमारे इदारे के नहीं फलाने इदारे के अंडर में आता है, तो फिर हम हमेशा की तरह वैसे ही रोते रहेंगे जिस तरीके से हम हर केस में ये रोते हैं कि ये हमारे अंडर में नहीं फलाने के अंडर में। देखिए, कराची का एक शुरू से ये शहर का एक अलमिया रहा है कि किसी भी शाहराह पर हम चले जाएं, किसी भी मेन रोड हो, गली हो, वहाँ पर सबसे ज़्यादा जो तंग करने वाली जो चीज़ है ना, इस शहर की जो खूबसूरती को मिटाने वाली चीज़ है, वो सबसे पहली चीज़ है इश्तिहार। आप कोई दीवार खाली दिखा दें तो ऐसा लगेगा कि वहाँ पर आपको 10 चौकीदार खड़े करने पड़ेंगे अगर कोई दीवार आपको साफ सुथरी चाहिए। कराची के अंदर कोई खम्बा नहीं छोड़ते, कोई दरख्त नहीं छोड़ते, कोई चीज़ नहीं छोड़ते, सिर्फ लटकाने की कोई जगह चाहिए और इश्तिहार आपको वहाँ पर लटका हुआ नजर आ जाएगा। नुकसानदेह भी है, खूबसूरती में भी बुरा लगता है, हर लिहाज से जो है एक इलीगल काम है। लेकिन अफसोस की बात यह है कि यहाँ पर कोई चेक एंड बैलेंस नहीं है, कोई पूछने वाला नहीं है। तो किसी भी जगह पर हम देखते हैं कि कोई आधी रात को आता है, एक सीढ़ी लाने की ज़रूरत है, आपको सीढ़ी लगाएं और आप जो मर्जी उसके ऊपर लिखें। अफसोस की बात यह है, ये ख़तरनाक कितना ज़्यादा, इससे आप यहाँ से अंदाज़ा लगा लें, जब बारिशें होती हैं, जब आंधी आती है, तो उस टाइम पे आप रिकॉर्ड निकाल के चेक करें, आपको अंदाज़ा हो जाएगा कि उस टाइम पे कितने हादसा होते हैं इन बोर्ड्स की वजह से। बीच में कई दफ़ा मैंने देखा कि मुहिम चली है इसके ऊपर, मोबाइल मार्केट की तरफ रुख किया, सदर के कई इलाकों में रुख किया, जहाँ पर साइन बोर्ड उतारने की कोशिश की गई, 2 उतारे 4 से पैसे ले लिए, 3 उतारे 6 से पैसे ले लिए, और जो जिन 2 के उतारे थे उन्होंने थोड़े से पैसे दे के वापसी ले लिए। मतलब कोई इसका जो है ना, मुझे एंड नज़र नहीं आता जब तक मुझ समेत तमाम वो लोग इस काम को लीगल तरीके से करें, जब तक हम इस काम को बेहतर नहीं कर सकते। हम सिर्फ और सिर्फ जो है वो लेन देन के मामलात में हम रह जाएंगे, और हमें इश्तिहार जगह जगह में इश्तिहार नज़र आ रहे होंगे कि दीवारों पे जो उल्टी सीधी चीज़ें लिखी हुई होती हैं, और जगह जगह में इस तरह की जो है वो हमें साइन बोर्ड नज़र आ रहे होंगे जो कि हर तरीके से गलत है, इलीगल भी है, ख़तरनाक भी है, और बुरा भी लगता है, नज़र को देखने वालों को बुरा लगता है। वही आपकी वाली बात कि ये रोशनियों का शहर था, और अब इसमें कोई दो राय नहीं है कि ये डाकुओं के बाद या फिर खुले हुए गटरों के साथ ही अब इश्तिहारात का जो है वो एक शहर बन चुका है। आपने मार्केटिंग करनी है, कराची माशाल्लाह बहुत बड़ा है, कराची के इतने सारे ज़िले हैं, आप कहीं पर भी जाएं और अपना साइन बोर्ड लगाएं और आप इश्तिहार करें। अफसोस की बात है। जॾहिं मेयर कराची मुर्तज़ा वहाब खां इन्हनि गैर कानूनी बोर्ड्स जी कमाई बाबति पुछियो वियो त हुन बजाय ज़िम्मेवारी खणण जे सियासी पॉइंट स्कोरिंग करणु शुरू करे ॾिनी। हाफ़िज़ नईमुर रहमान ऐं मुनम ज़फ़र ते इल्ज़ाम लॻाए मेयर साहब शायदि पंहिंजी नाकामीअ खे लिकाइण जी कोशिश कई। इहो सवाल अॼु बि जीअं जो तीअं बरक़रार आहे। मुर्तज़ा वहाब साहब, जेकॾहिं इन इश्तिहारी बोर्ड्स जे धंधे मां KMC खे कुझु नाहे मिलंदो त पोइ इहे बोर्ड्स कंहिंजी इजाज़त सां लॻल आहिनि, ऐं जेकॾहिं इहे बोर्ड्स गैर कानूनी हया विया आहिनि त पोइ इहे बोर्ड्स हटाइण कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। कोई सियासी जमात इन बैनर्स के, इन पोस्टर के एक डबड़ी बल्दियाती इदारों को नहीं देती। मैं अभी आ रहा था N9 से, वहां पे जो साइन बोर्ड है ना डायरेक्शंस का, उस पर तस्वीर थी मुनीम जफर साहब की और हाफिज नईमुर रहमान साहब की, और वो कह रहे थे सोराब बोर्ड के अवाम के मसाइल हल करो। हाँ, ये प्रॉब्लम है। आपको कहीं किसी जगह पे मेरी तस्वीर नजर नहीं आएगी, राइट? शहर मेरा है, लेकिन उसके बावजूद क्यों मैं कहता हूँ यार ये क्या कर रहे हैं आप? किसी और शहर में आपको नजर आता है? वो कहते हैं हल सिर्फ जमात इस्लामी और वॉल चॉकिंग की भी है। हाँ, सुप्रीम कोर्ट तोड़े सिंध हाई कोर्ट जा हुकुम हवा में उड़ाया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट जे सख़्त पाबंदी वारे उन फैसले जी रोशनी में सिंध हाई कोर्ट इश्तिहारी माफिया ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो, पर KMC इंतज़ामिया निशानदी करे केस दाख़िल कराइण बदिरां अखियूं ॿूटे छॾियूं। DC ॾखण जावेद नबी खोसो, जेको पंहिंजे ज़िले जे इंतज़ामी मामलनि ऐं कानून जी बालादस्ती जो ज़िम्मेवार आहे, हिन मामले ते ईअं ख़ामोश बणियल आहे ॼण खेसि कंहिं शइ जी का ख़बर ई न हुजे, या ईअं खणी चइजे त खेसि एॾा वॾा इश्तिहारी बोर्ड नज़र ई न ईंदा हुजनि। उहा ख़ामोशी आहे जेका शक खे यकीन में बदिलाए थी त मथां खां वठी हेठि ताईं सभु जा सभु
हिन इश्तिहारी धंधे में बराबर जा शरीक आहिनि। कानूनदाननि मुताबिक़ सुप्रीम कोर्ट जे वाज़ेह पाबंदी बावजूद उन्हनि बोर्ड्स जो हुजणु सिधी रीत अदालत जी तौहीन ऐं ॾोहारी गफ़लत आहे। छा केएमसी इंतज़ामिया इहे बोर्ड्स हटाइण लाइ कंहिं वॾे हादसे जो इंतज़ार करे रही आहे? सर, ये एक तो सुप्रीम कोर्ट की भी पाबंदी थी और उसके बाद सिंध हाई कोर्ट में भी कई बार फैसला है जो इश्तिहारात लगे हुए हैं। अभी एक रोशनियों का शहर अभी इश्तिहारात के शहर में तब्दील होने जा रहा है। मतलब हर जगह बिल्डर्स के, बिस्कुटों के, मायोनीज के, पता नहीं पत्ती के इश्तिहारात लगे हुए हैं और ये इंसानी जानों के लिए भी खतरनाक है। कभी कभार तूफान आ जाता है। इस पे आपका क्या कहना है? सर, जो आपने आखिरी में जो बात कही है ना कि इंसानी जानों को खतरा होता है, यही इसी के तहफ़्फ़ुज़ के लिए है, ताकि वो गिर जाते हैं, तेज़ हवा चलती है, आंधी आती है, कुछ होता है तो वो गिर जाते हैं, जिससे ये कि किसी कोई बंदा जा रहा है, कुछ है, वो जिस पे गिरता है वो मर गया, किसी गाड़ी के पे गिरा, अंदर बंदा बैठा है वो ज़ख्मी हो गया। तो मतलब ये इसीलिए उसको मना करते हैं। बाकी तो ये कि जो कंपनीज एडवर्टाइजिंग एजेंसीज हैं उनकी तो इनकम होती है, रोज़गार लोगों को मिलता है, वो जाके लगाते हैं, लिखते हैं, तो वो तो एक मतलब अच्छी चीज़ है रोज़गार के हिसाब से। वो मना इसलिए है कि वो चूँकि इस हिसाब से ऐसे नहीं लगाते कि जो मजबूत हो, हवा आई, कुछ आया, पता चला गिर गया और नुकसान हो गया, जानी नुकसान, माली नुकसान से बचने के लिए उस पर पाबंदी लगाते हैं। अच्छा, अभी पाबंदी के बावजूद भी पूरे कराची में लगे हुए हैं। हाँ, ये नहीं होने चाहिए ना, ये तो फिर गलत है। इसको खुद समझना चाहिए जो लगाने वाले हैं कि भाई इसका जानी माली नुकसान भी हो रहा है और रोज़गार से ज़्यादा जानी माली नुकसान ज़्यादा हो रहा है, तो हमें ये नहीं करना चाहिए। तो यही है इसका हल, लगाने वालों को खुद एहसास करना चाहिए, एहसास ज़िम्मेदारी होना चाहिए, एक अच्छे पाकिस्तानी की हैसियत से, एक अच्छे शहरी की हैसियत से उनको ये खुद सोचना चाहिए। हुकूमत का भी तो इसमें है, हुकूमत को भी एक्शन लेना चाहिए ना। हुकूमत तो अब यही है कि क्या मना करते हैं कि भाई ना करें आप, उस पर जो है बाकायदा एडवर्टाइज वगैरह भी देते हैं टीवी वगैरह पर, भाई ये काम ना करें, लेकिन अब क्या करें, अवाम है, नहीं मानते, ठीक है ना। तव्हां रुगो एक्सीडेंट जी ॻाल्हि था कयो, तव्हां इहो अंदाज़ो कयो जिथे लॻल आहे उहे पब्लिक फुटपाथ्स आहिनि, माण्हू उन सराउंडिंग्स में अची वेहनि बि था, बिकॉज़ त छबर वग़ैरह लॻल आहे, उते अची करे राति जे पहर में अची वेहनि था, उतां करंट बि फ्लो थो करे। इलाही माण्हुनि खे त ईअं करंट लॻो आहे जेके उन करंट में वफ़ात करे विया आहिनि। ठीकु आहे, मेजर काज़ आहे, बारिश थिए थी, हू 24/7 जेको आहे राति जे टाइम में माना जेके इहे एडवर्टाइज़मेंट आहिनि, डिजिटल एडवर्टाइज़मेंट अॼुकल्ह जेकी इंट्रोड्यूस हिननि कराई आहे उहा हले पई। ठीकु आहे, उन ज़रिए राति जे टाइम जेकी बारिश थिए थी या दग वेंदड़ माण्हू आहिनि उहो रोड ते करंट थो फ्लो करे। उन खां अलावा हू अगरि किरे थो त उन में इलाही सारियूं जाननि जो नुक़सानु आहे। प्योरली लॉ में इहो चयल आहे त ही पब्लिक एरियाज़ खां तव्हां अवे कंदो, प्राइवेट एरिया आहे त उते तव्हां इन खे लॻाए लागू करे सघो था, उहो बि ॾिसंदो त इन खां पब्लिक मुतासिर न थिए, पब्लिक खां हटी करे। असां वटि जेको हिते अलमियो आहे उहो इहो आहे त जिथे पब्लिक वधीक गुज़रंदी जिथां उते असांखे जेको आहे हिते लागू करिणो आहे, बल्कि इहो अकॉर्डिंग टू लॉ ग़लति आहे ऐं रिस्ट्रिक्टेड बाय लॉ आहे, त अहिड़ो को बि तव्हांखे कमु नाहे करिणो, बल्कि इन जी त स्पेशल अप्रूवल मिलंदी आहे, लाइसेंस जेके चवंदा आहियूं, जंहिं माण्हू खे लाइसेंस गवर्नमेंट ॾींदी त तव्हां हिन खे हिते हिन जॻह ते एडवर्टाइज़मेंट कयो, जेको साइन बोर्ड आहे, बिल बोर्ड आहे, हिते हिन जॻह ते तव्हां हणो, उहो स्पेशल उन जी पहिरां चकास थियणु खपे। कानून बि इहो थो चए त उहो पब्लिक लाइ डेंजर न हुजे, आउट ऑफ डेंजर हुजे। सभिनि खां पहिरां त जंहिंजी मार्केटिंग कई थी वञे न, हुननि खां हिकिड़ो हैवी अमाउंट चार्ज कयो वेंदो आहे। कमर्शियल एक्टिविटीज़ में तव्हांजी इहे शयूं काउंट थियनि थियूं ऐं उन में तमामु हैवी अमाउंट चार्ज कयो वेंदो आहे। जॾहिं को माण्हू हुननि जे ख़िलाफ़ु उथंदो आहे त पोइ हीउ टाल मटोल कंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि असांजी जुरिसडिक्शन में फॉल नथो करे, हीअ जुरिसडिक्शन केएमसी जी आहे, हे फलां डिस्ट्रिक्ट जी आहे, हे फलां डिस्ट्रिक्ट जी आहे, हू इहा शइ लेबलाइज़ कंदा आहिनि, बल्कि ही अंडरग्राउंडली सभु म्यूचुअली कनेक्टेड आहिनि। उतां CM बि तव्हांजो गुज़रे थो, उतां तव्हांजा सब मिनिस्टर बि गुज़रनि था, पूरे कराची में ई तव्हांजा मिनिस्टर्स जेके बि असांजूं हाई ऑफिशियल अथॉरिटीज़ आहिनि सभु हिते था रहनि, सभु उतां ई गुज़रनि था, मुख़्तलिफ़ मरहलनि में सभु गुज़रनि था, सभिनि खे इहा ख़बर आहे, सभु अवेयर आहिनि, लेकिन म्यूचुअल इंट्रस्ट आहिनि, म्यूचुअल
कनेक्टिविटीज़ आहिनि, तालुकात बि बहाल रखणा आहिनि, पब्लिक लाइ कुझु न सोचणो आहे। न रुगो शाहराह फैसल खां मेट्रोपोल ऐं मेट्रोपोल खां क्लिफ्टन ताईं, पर सफूरा खां पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ताईं, हसन स्क्वायर खां नाज़िमाबाद ऐं KMC जे 100 खां वधीक रोडनि तोड़े अंडर पासिस मां जॾहिं गुज़र थिए थो त ख़बर पवे थी कराचीअ जे आसमान खे इन्हनि लोही पिंजरनि ढके छॾियो आहे। ही रुगो इश्तिहार न आहिनि, पर KMC जी नाअहलीअ जा खुलियल दस्तावेज़ आहिनि। लॻे ईअं थो त इंतज़ामिया जी ज़िम्मेवारी शायदि शहरनि जी हिफ़ाज़त न, पर रुगो माल मिलणु आहे। हीअ आहे अॼोके कराचीअ जी असल हक़ीक़त। जेकॾहिं इहे वॾा वॾा इश्तिहारी बोर्ड न हटाया विया ऐं ईंदड़ बरसात या तूफ़ान में अलाह न करे को वॾो सानियो थियो या इंसानी हयातियूं ज़ाया थियूं, उन जी सिधी रीत ज़िम्मेवारी मेयर कराची ऐं KMC इंतज़ामिया ते हूंदी। कैमरामैन बबलू मेमण सां गॾु मेहदी बलोच, KTN न्यूज़, कराची।